अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु जो असांजो टॉपिक आहे उहो आहे डॉक्टर उमर बिन मोहम्मद दाऊद पोटरो। शमसुल उलमा डॉक्टर उमर बिन मोहम्मद दाऊद पोटरो ज़िले दादू जे हिकिड़े नंढड़े ॻोठ टिल्टीअ में पैदा थियो। बुनियादी तालीम सिंध मदरसे में हासिल कयऊं ऐं MA खां पोइ कैम्ब्रिज यूनिवर्सिटी में PhD जी डिग्री हासिल कयऊं। संदन मकाले जो मौज़ू हो फारसी शाइरी ते अरबीअ जो असरु। त डॉक्टर साहब मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते मुख़्तलिफ़ मज़मूननि में प्रोफेसर बि रहियो। सिंध मदरसे कराचीअ में प्रिंसिपल पिणु रहियो। इन खां पोइ सिंध जे तालीम खाते में DPI डायरेक्टर ऑफ पब्लिक इंस्ट्रक्शन मुक़ररु थियो। आख़िर में सिंध ऐं ओलह पाकिस्तान पब्लिक सर्विस कमीशन जो मेंबर पिणु रहियो ऐं उन उहिदे खां पोइ रिटायर थियो। त दोस्तों ही साहिब जेके आहिनि डॉक्टर गौरचंद मूलचंद गुलबख्शाणी जा शागिर्द हुआ। सो पंहिंजी डिग्री जेको आहे PhD बि हासिल कयऊं। डॉक्टर साहब पंहिंजी पूरी ज़िंदगी जे दौरान सिंधी ज़बान अदब ऐं तालीम जी बेइंतहा ख़िदमत कई। डॉक्टर साहब जी ख़िदमतनि में हेठां किताब शामिल आहिनि। मिनाजुल आशिकीन हिन जो तर्जुमो कयऊं। शाह करीम बुलड़ी वारे जो कलाम, कलाम गिरोड़ी, मुंहिंजी मुख़्तसिर आतम कहाणी, अबियात सिंधी, सुरहा गुल, मुर्शद मुतबदी। शाह करीम बुलड़ी वारे जो कलाम। तो दोस्तों शाह करीम बुलड़ी वारे जो कलाम मियां मोहम्मद रज़ा बयानुल आरफीन फी तंबीउल गाफ़िलीन जे नाले सां लिखियो। दोस्तों इहो असां शाह करीम बुलड़ी वारे जे लेक्चर में पढ़ी आया आहियूं त संदन 94 बैत बयानुल आरफीन में ॾिनल आहे। सो इन किताब जी जेका बैतनि जी तशरीह हुई फारसी में लिखियल हुई, जेको मियां मोहम्मद रज़ा लिखी। डॉक्टर दाऊद पोटरे उन कलाम खे संवारे सूदे संवारे बैतनि जी तशरीह सिंधीअ में लिखी। त उहो फारसी में हुई, उनखे सिंधीअ में जेको आहे लिखियऊं। उनखे शाह करीम बुलड़ी वारो जो कलाम जे नाले सां छपिरायऊं। त दोस्तों इहो हिकु वॾो कारनामो सिंधी अदब जे हवाले सां हिकिड़ो। हुन खां अलावा मुक़दमा निगारी, त हिन सिलसिले में मुख़्तलिफ़ मोहतरम डॉक्टर अब्दुल जब्बार जुणेजो लिखे थो त मुक़दमा निगारी में शाह करीम, ख्वाजा मोहम्मद ज़मान ऐं अब्दुल रहीम गिरोड़ी ते संदन मुक़दमो ॾिसी हर हंधि तहक़ीक़ी मयार नज़र ईंदो। डॉक्टर गुरबख्शाणी खे शाह जे रिसाले मरतब करण में बि हिन साहब वॾी मदद कई हुई, पर ख़ुदि संदसि ख़ासि ख़िदमत कई। सिंध जे कम मालूम जेके घटि माना मशहूर हुआ ऐं गुमनाम शाइरनि जे कलाम खे शाया करणु। डॉक्टर दाऊद पोटरे जो पहिरियों किताब मिनाजुल आशिकीन 1934 में हिकु कम मालूम मुसनिफ़ मौलवी ग़ुलाम मोहम्मद खानज़ी जे फारसी किताब जो तर्जुमो कयो, जंहिंमें शाह जे अखणियनि जो अहवाल ऐं रूहानी मतिलबु निहायत तफ़सीलवार सम्झायल हो। तो दोस्तों इहो मीन्स मिनाजुल आशिकीन हिकु वॾो माना अलामा डॉक्टर उमर बिन मोहम्मद दाऊद पोटरो जो कारनामो हो। अबियात सिंधी, डॉक्टर साहब किताब अबियात सिंधी ख्वाजा मोहम्मद ज़मान लवारी वारो जे कलाम ते ॿधल आहे, मुश्तमिल आहे। हिन किताब जी शिरह असल में अब्दुल रहीम गिरोड़ी जेको संदन मुरीद हुयो ख्वाजा मोहम्मद ज़मान लवारी वारे जो अरबी में लिखी हुई। डॉक्टर साहब उनखे सूदे संवारे सिंधीअ में तर्जुमो कयो। हिन किताब पोइ ही किताब पोइ BA जे निसाब में बि शामिल कयो वियो, अबियात सिंधी। डॉक्टर साहब जी शख़्सियत ते तबसरो कंदे मेहरान जो एडिटर लिखे थो त मरहूम मग़फ़ूर डॉक्टर दाऊद पोटरो बर सगीर हिंदो पाक जे हिकु मशहूर जलील उल क़दर मोरख़ ऐं मुहक़िक़ जी हैसियत सां काफ़ी मुतारिफ़ आहे। त दोस्तों अगरि अचे थो त डॉक्टर उमर बिन मोहम्मद दाऊद पोटरो जी ख़िदमतनि ते उहो लिखियो, त उन में असां लिखंदासीं पहिरियां शाह करीम बुलड़ी वारे जो कलाम संदन वॾो हिकिड़ो कारनामो आहे। ॿियो लिखी सघूं था शाह जो रिसालो गुरबख्शाणी साहिब जेको मुरतब ॾिनो, उन में बि डॉक्टर उमर बिन मोहम्मद दाऊद पोटरो जी काफ़ी माना उन में हेल्प हुई, काफ़ी माना उन सां मदद कयऊं। नंबर 3 असां लिखंदासीं मिनाजुल आशिकीन। नंबर 4 असां लिखंदासीं अबियात सिंधी। त अहिड़े हवाले सां ऐं ॿियो पंहिंजी मुख़्तसिर आतम कहाणी लिखियऊं, मुंहिंजी मुख़्तसिर आतम कहाणी जे नाले सां बि लिखियऊं। अहिड़े हिसाब सां हिकिड़ो असांजो जामे हिकिड़ो जवाबु असांजो तयारु थी सघे थो, कॉम्प्रिहेंसिव हूंदो। सो होपफुली तव्हांखे इहा शइ इहो टॉपिक सम्झ आयो हूंदो। सो वरी मिलंदो ॿिए लेक्चर में। थैंक यू।